सिंधी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन जा जेके ॿार इनाम खटी आया आहिनि उन्हनि मां फ़क़ति 6 ॼणनि पंहिंजो नालो ॾिनो आहे ऐं उहे अॼु हिते आया आहिनि। असीं उनजी कार्रवाई शुरू कंदासीं, उन्हनि खे इनाम ॾींदासीं ऐं इहो कमु सॼो अॼु असांजी प्रिया वाछाणी भेण कंदी। हूअ असांखे ॿारनि जे सभिनी वीडियोज़ जी जज बि हुई ऐं इनाम ॾियण जो कमु त असांजो सिंधी संगत जो चेयरमैन असांजो दादा मोहन केहाणी कंदो। महिरबानी करे मंच ते अचो ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त दादा मोहन केहाणी असां सां सालनि खां वठी जुड़ियल आहे। पहिरीं जॾहिं रहंदो हो दुबईअ में तॾहिं दुबईअ में हो, वरी हिते आयो आहे रिटायरमेंट खां पोइ, तॾहिं बि असीं जुड़ियल आहियूं। ऐं मुंहिंजे माउ पीउ सां यानी सुंदरी उत्तम चंदाणी ऐं एजो उत्तम सां हुनजो गहरो संबंध हो। अचो त शुरूआत कयूं। पहिरीं त हिननि ॿारनि जा थी नाला पढ़ो त सभई ॼाण अची वञे। हिकु मिंट। आशा जॾहिं 4 साल जी हुई तॾहिं मूं हुनखे हंध में खयो। हाणे माना हिन जे माउ पीउ सां मुंहिंजो घणनि सालनि जो रिश्तो हूंदो उहो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। जेको कमु असां न करे सघियासीं, असांजी पीढ़ी न करे सघी, चाहींदे त असां जदोजहद कई सिंधी ॿोलीअ खे 20 सालनि जी जदोजहद खां पोइ असां हिंदुस्तानी कॉन्स्टिट्यूशन में जॻह वठी ॾेई सघियासीं। पर उन्हनि 20 सालनि जे अंदरि सिंधियुनि जे जेको ॿार आहिनि उन्हनि जे पेरनि हेठां सिंधी ॿोली निकिरी वई, उन्हनि जे हथां सिंधी ॿोली निकिरी वई ऐं आहिस्ते आहिस्ते सिंधी पढ़ंदड़ घटिजंदा गया। असां त घणेई तकरीरूं कंदा हुआसीं, अख़बारूं कढंदा हुआसीं, किताब कढंदा हुआसीं, पर बुनियादी तरह जेको ज़रूर खे पाणी ॾियणु खपे उहो कमु आशा कयो आहे। सिंधी संगत कयो आहे त जेके सिंधी ॿोलीअ खां बेख़बर आहिनि उन्हनि खे सिंधी ॿोलीअ जी ॼाण ॾियण जे लाइ भई कुझु सिंधी संस्कार मन में पवे, उन जे लाइ भई जेके ॿारहं गीत आहिनि उहे गीत ॿार ॻाइनि, उन्हनि जा वीडियो निकिरनि, माइट मोकिलिनि ऐं उन्हनि खे पोइ जज कयो वेंदो। हिन स्पीक सिंधी, लर्न सिंधी घणी जतन कया आहिनि इंटरनेट ते, कंप्यूटर ते, ऐं हाणे मूं हुनखे चयो आहे त ऑनलाइन बेसिक सिंधी ऐं कॉन्वर्सेशनल सिंधी जा मॉड्यूल्स क्रिएट करे। पर असांजी बदकिस्मती इहा आहे जो असां अॼु ॾींहं ताईं मुफ़्त में कमु पिया कयो। हाणे असां माण्हुनि खां मूं हुनखे चयो आहे त पैसा वठ त उन्हनि जी कमिटमेंट थिए, पैसा ॾींदा त कमिटेड पाण खे सम्झंदा, पोइ जीअं हू कोर्स पूरो कनि उन्हनि खां वधीक पैसा तूं उन्हनि खे वापसि ईअं कंदा आहियूं, 100 रुपया वठी 500 रुपया ॾींदा आहियूं। हा, ॿुधायो त इहा ॻाल्हि जेका आहे त उहा जेका कमिटमेंट थियणु खपे उहा कमिटमेंट असांजे माण्हुनि में, छाकाणि मुफ़्त में मिले थी। जेकॾहिं हिते सीता सिंधु भवन में काजल खे ॿुधण जे लाइ तव्हां 100 रुपया ॾेई अचो, पोइ भले 50 ॼणा अचनि त उहा उन्हनि जी कमिटमेंट चइबी ऐं मुफ़्त में अची जेको आहे तव्हां ख़ाली ताड़ियूं वॼाए
पलो छंडी हलिया वञो इहा ॻाल्हि हाणे जी असांखे ज़रूरत कोन्हे हाणे ज़रूरत आहे कमिटमेंट जी ऐं जेके ॿूटनि खे ई पाणी ॾेई रही आहे उहे जॾहिं वॾा थींदा ऐं फल बि उहे ई ॾींदा उन्हनि खे वक़्तु खपे ऐं उहो इंतज़ारु करण लाइ असां तयारु आहियूं ऐं आशा तयारु आहे भले अॻिते रहो। महिरबानी दादा। हा असां इहो कमु करियूं पिया जीअं साईं चयो त 150 रुपया वठंदा आहियूं नंढनि ॿारनि खां ऑनलाइन क्लासिस में जेके 5 खां 10 साल जा ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे असीं 30 लेसन्स में सिंधी पाढ़ींदा आहियूं ऐं उन्हनि खे 150 रुपया रजिस्ट्रेशन वठी 500 रुपया पास करण ते ॾींदा आहियूं छाकाणि हू ईंदा ई कोन्हनि न त घणेई ॿार त असुल विच में गुम थी वेंदा हुआ इन एक्सपीरियंस जे करे। हाणे मां अनाउंसमेंट करणु चाहींदसि असांजे 6 ॿारनि जी जेके इनाम खटी अॼु आया आहिनि। हाणे माइक थो वठां। हूअं त माइक हथ में ईंदो आहे त ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे पर मां वधीक नथी ॻाल्हायां सिधो ॿारनि जे नाले ते ई थी अचां त जीअं त तव्हां सभिनी खे ॼाण हूंदी त ही 9th इंटरनेशनल नर्सरी राइम कॉम्पिटिशन जो असां डिक्लेयर करे रहिया आहियूं रिज़ल्ट त इन में सभिनी खां पहिरियां जंहिं ॿार जंहिंजी ॾाढी सुठी परफॉर्मेंस रही ॾाढो सुठो प्रोनाउंसिएशन रहियो उनजो नालो आहे चावला अनन्या अहमदाबाद मां आया आहिनि चावला अनन्या। समायरा अमित जग्यासी युविना जीतू सिद्धवानी उल्लासनगर जा ई आहिनि। तंहिंखां पोइ आहिनि दक्ष लखानी तंहिंखां पोइ कार्तिक रामनाणी झूलेलाल ट्रस्ट स्कूल जा ई आहिनि। हाणे ॾिसो झूलेलाल ट्रस्ट स्कूल मां जेको सिद्धू नगर में आहे उते कुझु 4,000 खां मथे ॿार पढ़ंदा आहिनि जंहिंमें 85% ॿार सिंधी आहिनि। इन्हनि स्कूलनि में ख़ासि करे असीं चऊं पिया त पहिरें दर्जे खां वठी सिंधी पढ़णु लिखणु पढ़णु शुरू जेको उन्हनि कयो आहे असांखे इहा ई कोशिशि करणी आहे। जय झूलेलाल। आमीन।